नौशहरो फिरोज़ रूहानी तलबा जमात ज़िले बाडी ऐं जमात सलाल मुस्लिमीन जी जथ नौशहरो फिरोज़ टू तरफ़ां ब्रांच जो तेज़ी सां सिलेक्शन मरहलो जारी कयो वियो। नौशहरो फिरोज़ वेरा रोड पढ़ीदन अब्दुल खालिक उजण जी सिलेक्शन पाण मुकमल करे छॾी, जॾहिं त सिलेक्शन तक़रीब जी ख़लीफ़े इकराम जी मौजूदगी में थी ऐं नौजवाननि पारां जोश ऐं जज़्बो रहियो ऐं हिननि वचन कयो त असीं पंहिंजे ॾिनल कमु भरपूर नमूने निभाईंदासीं। रूहानी तलबा जमात जे ज़िले उहिदेदारनि सां राब्तो पिणु रहियो, जॾहिं त जमायत ज़िला नौशहरो फिरोज़ जो फिनांस सेक्रेटरी फ़कीर महरम अली रितड़ो, ताहिरी प्रेस सेक्रेटरी तर्जुमान सनाल आबासी, इमरान अली भट्टी, अलीला कोकर सां गॾु हुया।